वठी इहो कुते वारो चको हणण अञा ताईं न छॾी। सजावल ख़ान ही शेर अली सिधो विढ़ंदो आहे हीअं। नाज़रीन, सोप सीरियल ड्रामो तकरार ड्रामे जी बेहतरीन अपडेट तव्हांजे नाम कंदासीं। तव्हांखे इहो ॿुधाईंदासीं दोस्तो अचण वारी किस्त में हिकु बेहतरीन कमु थियण वारो आहे ऐं इहा ख़बर तव्हांजी वरी कम जी ख़बर आहे। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॿुधी ॾिसी करे ऐं तव्हां हिन वीडियो मां सम्झी वेंदो तकरार ड्रामे में हाणे यू टर्न कहिड़ो वठण वारो आहे। दोस्तो पहिरीं ॻाल्हि हिकु नंढी ख़बर तव्हां शेयर कयूं त सिजावल हाणे वॾो कमु करण वारो आहे। उहो कमु कहिड़ो आहे? सिजावल सभिनी जो ठाह कराईंदो पंहिंजी उताक ते ऐं सजावल ख़ासि करे कोशिशि आहे त भावल खे हिकु पासे करे भक्त खे हिकु पासे करे भावल ऐं मीर जो ठाह करायां, बसि ॻाल्हियूं दरगुज़र कयां ऐं इहो मसइलो हल कयां। लेकिन सिजावल इहो ज़ोर ॾींदो त मीर इहो ज़ोर ॾींदो सिजावल खे त मुंहिंजी भेण हिननि वटि आहे, उहा क़बूल कराए हिननि खां। लेकिन भावल ऐं भक्त न मञींदा, चवंदा असां वटि सुहिणी कोन्हे, असां क़ैद न आहे कई, कमाल ख़ान खां वञी पुछो। इन ॻाल्हि ते इन्हनि जो ठाह न थींदो। लेकिन सिजावल कोशिशि कंदो त बाबा भावल तो वटि अगरि इहा शइ निकिती त सुभाणे ॾंड डबल भरींदे तूं। ऐं भावल बि चवंदो हा। भावल थोरो कंफ्यूज़ बि थींदो, थी सघे थो सुभाणे इहा शइ मूंखां ज़ाहिर थिए, मुंहिंजो नालो अचे त मां फासी वेंदुमि। लेकिन इन्हनि जो ठाह कराइण जे लाइ सिजावल पूरी न चोटी जो ज़ोर लॻाईंदो ऐं जॾहिं भक्त जहिड़ो शैतान कचहरी जी मच जे विच में वेठो हुजे त काॾों ठाह थींदो। लेकिन उहा बि पूरी पंहिंजी कोशिशि कंदो त मां इन ठाह खे ड्रायां। होॾां वरी शेर अली फ़िलहाल जेल जी दाल खाईंदो ॿ टे ॾींहं ऐं मूसा वारा बि अॻिनि किस्तनि में वापसि अची वेंदा।